सिंध जी एपेक्स कमेटी पंजाब ऐं बलोचिस्तान सां गॾिजी धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कचे में पुलिस रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। सिंध सरकार जी बहितर पॉलिसी सबब दहशतगर्दी खे कंट्रोल कया वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो 32हों इजलास थियो, जंहिं में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अवेज दस्तगीर, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, डीजी रेंजर्स, आईजी सिंध पुलिस ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त नेशनल एक्शन प्लान जी रोशनी में दहशतगर्दी मंशियात ऐं ॿियनि संगीन ॾोहनि ख़िलाफ़ इंटेलिजेंसी बेस्ड ऑपरेशन जारी आहे। इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन सबब कंहिं बि शहरी खे का परेशानी न आहे। इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिंध ऐं पंजाब में धाड़ियलनि जी हिक ई गैंग आहे जेका ॿिन्ही तरफ़नि खां ॾोह करे थी। गुज़िरियल साल दौरान 2 केसनि में सज़ाऊं ॾिनियूं वयूं, बाक़ी ॿुधणी हेठि आहिनि। मुराद अली शाह ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार 3.6 मिलियन रुपया सीटीडी खे मज़बूती लाइ ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ फंडनि मां जदीद सामान, सॉफ्टवेयर्स, ट्रांज़िट टूल्स बि ख़रीद कया वेंदा। मुराद अली शाह जो चवणु हो त धाड़ियलनि ख़िलाफ़ सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे गॾियल ऑपरेशन करण लाइ टिन्ही सूबनि जे पुलिस राब्ते में आहे। सिंध पुलिस रेंजर्स कचे में गॾियल ऑपरेशन करे रही आहे, जिन जा काफ़ी बहितर नतीजा साम्हूं आया आहिनि। इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिंध पुलिस चाइनीज़ जी सिक्योरिटी लाइ ख़ासि यूनिट क़ाइमु कया विया आहिनि। सीपेक ऐं नॉन सीपेक में कमु करण वारनि चाइनीज़ खे सिक्योरिटी फराहम कई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सूबे में नेशनल एक्शन प्लान तहत दहशतगर्दी ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जारी आहे। सिंध में 31 फ्रेंडली पुलिस स्टेशन्स क़ाइमु कई विया आहिनि। सिंध हुकूमत असराइता क़दम खणी दहशतगर्दी खे कंट्रोल कयो आहे।